हैदराबाद में वाक़िया अगरदासी हैदराबाद की अदालत सूबाई वसी जाम खान शुरू खिलाफ गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस की बुधणी मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वसी जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस की बुधणी 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत पारां जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहं जी वाद कई वई आहे। हैदराबाद में खबर से शेयर कई पिया। हैदराबाद की अदालत सूबाई वसी जाम खान शोरो खिलाफ गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस की बुधणी मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वसी जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस की बुधणी 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत पारां जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहं जी वाद कई वई। हैदराबाद की अदालत सूबाई वसी जाम खान शोरो खिलाफ गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस बुधणी मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वसी जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस की बुधणी 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पारां जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहं जी वाद कई वई। हैदराबाद में खबर से शेयर कई पिया। हैदराबाद की अदालत सूबाई वसी जाम खान शोरो खिलाफ गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस की बुधणी मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वसी जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस की बुधणी 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत पारां जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहं जी वाद कई वई। हैदराबाद में वाक़िया कई पिया। हैदराबाद की अदालत सूबाई वसी जाम खान शोरो खिलाफ गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस की बुधणी मुलतवी करे छॾी आहे। सूबाई वसी जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया। अदालत रेफरेंस की बुधणी 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पारां जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहं जी वाद कई वई। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर शबीर अबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद की एहतसाब अदालत सूबाई वजीर जाम खान शोरो खिलाफ दाखिल ज़मीन की गैर कानूनी अलाटमेंट वारे नेट रेफरेंस की बुधणी अदालत 26 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। जेको आबपाशी वारो सूबाई वजीर जाम खान शोरो संदसि भाउ काशिफ शोरो भाइटो करण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया। वकील मूजिब एहतसाब अदालत जो जज इनाम अली कलोड़ो मोकल ते हुअण सबब केस की बुधणी न थी सघी। अदालत रेफरेंस की बुधणी मुलतवी कंदे जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में 15 ॾींहनि जी वाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जेको नेब गुज़िरियल साल 20 एकड़ सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण ते सूबाई वज़ीर संदसि भाउ समेत 18 ॼणनि खिलाफ रेफरेंस दाख़िल कयो हो। जी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।